सुहिणे इमाम आली मकाम जे खतन लिखण वारा भी है, बेअसाई करण वारा भी है, भजी वञण वारा भी है, कूफे जे घिटन मां मुस्लिम खे अकेलो छॾे लिकण वारा भी है, करबला जे मैदान में तीरन वसाइण वारा भी है। अॼु हज़रत यूसुफ साईं जे भाइरनि वांगुरु जे उन्हनि यूसुफ सोने खे खूह में उछलायो हो ऐं कमीस रत सां भरे आया त बाबा बघर खाए इहो कम कनि बि पाण त रोअनि बि पाण। हाँ हज़रत यूसुफ के भाइरनि उछलायो खूह में। याकूब सोने पुछन काॾे लो बाबा इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु ज़िब व मा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिक़ीन। बघर खाइयो बघर हो ताड़िया ॻाल्हायो खूह में यूसुफ कहीं क्यों चलायो, कमीस कहीं लाथी, छेलो कहीं कोठो, कपड़े ते रतो कहीं लगायो, को रन केड़े प्या खत लिखण वारा बि, घुराइण वारा बि, भॼण वारा बि, बेवफा करण वारा बि, तलवार वहाइण वारा बि, मुस्लिम जे बचड़नि खे नील दरिया छा उन फरात या दजले जे किनारे ते कुहण वारा बि, शहीद करण वारा बि, अरे बचड़नि जे सिरनि खे घोड़े ते लड़काए खणण वारा बि, मुस्लिम जे सिर खे मथां हेठि छिराइण वारा बि, ऐं हाणे वरी रोअण वारा बि। ये दुल दुल हुसैन जी या कूड़ छाला थो हणी गलत गाल न कर मुझे दिलबर हुसैन जे घोड़े के तो एडो शर्म है हो जो जन हजरत अब्बास अलमबरदार चढ़ी दरिया ते पहुतो पानी जी खली भरे तो घोड़ा पी पानी पे निहारे चतो दिलबर हुसैन जा प्यारा भा मां एडो बेहया कोन हा जो मुहम्मदी बच्चा उन में हुजन मां वही दरिया जो पानी पिया यो पानी मुखे न खपे मुखे पानी मिठो मोहम्मद करीम मेहरबानी कंदो। तू इमाम जी हुबदारी दावा करी भंग जा वटा पी पानी जा पटा पी शरबत जाम पी थधियूं बोतलूं पी ऐं झली त खीर खा झली खीर न पी किथां जो दीन आ किथां जो ईमान आ मुंहिंजे दिलबर हुसैन जी ज़ाते गिरामी मके में हा खतन जी वसकार थी वई आ। खत ते खत खत ते खत केतिरा खत आया उलमा लिखो त बखुरजीनूं घोड़े जूं भरजी वयूं साईं खत पढ़ंदो रखंदो वियो कठे कंदो वियो छॾींदो वियो हलंदे हलंदे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हिकु राति इमाम साईं पंहिंजे जॻह में आहिनि ओचे तो दरवाज़े ते ठक ठक थी विया सलात मुंहिंजे मुस्तफ़ा जी वरी आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी पढ़ो दा शौक़ मोहब्बत सय्यदा ज़ैनब सोने हुसैन जी वॾी भेण सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह पुट त खातून जन्नत जो आ पर भेण भी एडो प्यार कंदी ही जो भाउ खां जुदा रही न सघंदी हुई। हज़रत ज़ैनब सां पुछे थी अदा एहो ठक ठक दर ते छाजी ही फरमाए तो मुंहिंजी प्यारी भेण कूफे वारनि जे खतन त पाए ॾिनो आ छा सलाह आ जी मुंहिंजा मिठा भाउ सलाह त मर्दनि जी हलंदी आ मुस्लिम हिते आ तव्हां आहियो 72-82 माण्हू आहियो जेका सलाह ॾियारियो पर जे मुंहिंजी सलाह त मुंहिंजा दिलबर हुसैन जेकी रब लिखियो आहे तंहिंखां टरण सही न आहे। चओ सुभान अल्लाह। बेटा इस समय तो जनी जे तिरियूं लिखूं लोह कलम उन्हों तिरियूं घड़ियूं घारण आयूं
हज़रत इमाम हुसैन साईं पंहिंजे साथियुनि सां सलाह कई आहे। सलाह इहा बीठी त अव्वल इमाम मुस्लिम खे मोकिलियो, उहो कूफे वारनि ॾे वञे, ॾिसे त छा हाल आहे, छा सोच आहे। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अज़ीज़, अल्लाह ताला जे प्यारे इमाम हुसैन साईं हज़रत मुस्लिम खे सॾायो आहे। मुस्लिम जी मुंहिंजा दिलवर हुसैन, सोट रहा छा पाण में। हाणे त भाउ भाउ खे कोन थो मञे, पर हुननि में मुहबत थी, हुननि में प्यार हो। मुस्लिम जी हुसैन कूफे ईंदे जैसे तुम्हारा हुक्म हो तो कूद जाए हम समंदर में, जहां को महव कर देना रहे अल्लाह अकबर में। अवाजे चवण जी देर आहे, मुंहिंजी वञण जी देर आहे, भला ॿ पुटड़ा पाण सां वठी वञा, भली वठी वञ। मके खां मदीने आयो आहे, मदीने खां कूफे पहुतो आहे। जीअं जो पहुतो त मरहबा 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 कंदा आया, जी जी चवंदा आया, हाय साईं साईं कंदा आया। हिक ई ॾींहं में 4-5 हज़ार माण्हू बेअत करे विया। जागो था, हाणे सिर्फ़ किसो ॿुधाईंदोमांव। हाणे 10 कुट वठ सट ख़तम, हाणे बाक़ी किसे ते गौर कयो। सुहिणे रसूलुल्लाह जा बचड़ा हा, नबी साईं जे घराणे जा दिलबंद हा, अर्जमंद हा। इमाम मुस्लिम सिंह आयो। हाणे मूंखे ॿुधायो, असांजे हिन जलसे में अल्हम्दुलिल्लाह जेतिरा बि असांजा महबूब जा आशिक आया आहिनि, नौजवान पोढ़ा नंढा वॾा कतारूं करे बीठा आहिनि। रब सेन खे अजर अता फरमाए आमीन चओ, रब करीम आबाद शाद रखे आमीन चओ, रब वधीक शौक़ दीन जो ॾे आमीन चओ। असांखे ख़ुशी थिए थी, पर जे हिकिड़े ॾींहं में न 4-5 हज़ार माण्हू हथ ते बेअत कनि। बेअत जी माना मां पंहिंजो पाण विकिणी थो ॾियां, मां पंहिंजो पाण ॾाढियां ॻाल्हाए विकिणी थो ॾियां। मुंहिंजी जान तुंहिंजी मिल्कियत आहे, जेॾे वणी तेॾे कर। 4-5 हज़ार माण्हू बेअत थी विया। साईं ख़त थो लिखे, हज़रत हुसैन ॾे, मुंहिंजा सोना हुसैन हलिया, तुंहिंजी ज़ात भलिया, तुंहिंजो बाबो अलिया, तोखां सवा कहिड़ी गलिया, जेको न मञे तुंहिंजी डावा ठलिया। अबाहो हुसैन प्यारो आ, सुहारो आ, सुभारो आ, शान वारो आ, कुर्बन करारो आ, जेको न मञे तुंहिंजो मुहकारो आ। चौथा जो मुह, चौथा जो मुह, हिते बि हुते बि हिते बि ॾाढा च हिते बि। छो त मुस्तफ़ा फरमायो हिकु दफ़े हसनैन खे खणी हथनि में, मौला वाह वाह हसन हुसैन तव्हांजा नाज़, रब्बे करीम इन्नी उहिब्बुहुमा, हिननि सां मां मुहबत थो रखां। फअहिब्बहुमा, पर तूं बि मुहबत रखीन। मौली साहब, रब खे तो महबूब चवे त मुहबत रखीन। चओ सुभान अल्लाह। वअहिब्ब मन युहिब्बुहुमा, मौला जेको हिननि सां सच्ची मुहबत रखे, उन सां बि तूं रब मुहबत रखजांइ। हिकिड़ो शख्स वेचारो मछियो वेठो हो, वॾो माण्हू हो, हिकिड़ो गरीब आस, अबा ख़ैरात ॾींदे? केरु आहीं? केरु आहीं? चई सैयद आहियां। सैयद जेको थो मचे थो लईअ मां लठे भञो सैयद। किथां आया सैयद? यादि रखो मुस्लमानो, इहो ज़हन न रखो, इहो ज़हन, इहो ज़हन, चओ चओ ज़हन। चई साईं मां सैयद न आहियां। जी न न, भई तूं ख़ैरात ॾे। ठीकु आहे, न त बसि चयो छिड़बू छो थो ॾी? कुदरत अल्लाह जी। राति जो हमरा सुतो पियो आहे, ख्वाब ॾिसे थो क़यामत मैदान क़ाइमा, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसान मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका औहा लहा।
क़यामत ज़लज़लो आ खाली कानात गॾु थी वई आ पुलसरात रखी आ जहन्नम जी बा भड़का ॾेई रही आ नबी से पुलसरात जे मुंहं ते बीठो आ जागो था सारिया ॻाल्हायो जिब्रील सगोरे मेराज वारी रात चयो त नबी से मोकल वठी ॾे रब खां त मां क़यामत ते ॾियारे पंहिंजा पर विछायां पुलसरात जे मथां त तुंहिंजी उम्मत सलामती सां लंघे कंहिं चयो हो जिब्रील ॻाल्हि कंहिं चयो हो पर सुन्न जमात जो वॾो आलिम जय्यद आलिम गैरतमंद सुन्नी रब जो वली आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि छा थो फरमाए जैसा मौला जिब्रील भलो आ उन जा पर भला आहिनि पर जॾहिं पुलसरात ते मदीने वारो बीठो हूंदो अला हूंदो न चयो हूंदो छो छो डिॼी मदीने वारो हूंदो त आला हज़रत मुंहिंजा महबूब पुल से गुज़ारो महबूब तूं मूंखे पुल तां लंघाए छॾिजांइ पुल से गुज़ारो राह गुज़र को खबर न हो जिब्रील पर बिछाए तो पर को खबर न हो अहिड़े तरीक़े लंघे वञा जो पर खे बि ख़बर न पए त केरु लंघे जो सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह हाणे उहो ख़्वाब क़यामत जे मंज़र खे ॾिसे पियो उहो वॾो माण्हू जंहिं दरका पहिरियां छा जो सैयद ऐं छा जो फलाणो आहीं ॾिसे पियो पुलसरात रखी आहे ही पुलसरात जे वेझो आयो आहे नबी साईं जी ज़ात खे रस्तो करे साईं मां बि तव्हांजो उम्मती आहियां मां बि लंघे वञा साईं जो न साईं छो मां उम्मती न आहियां फरमायो तोर उम्मती हुजनि सबूत कहिड़ो आहे चईसीं मां कलमूं पढ़ंदो आहियां साईं जो कलमे जी लॼ पवई हां त मुस्तफ़ा जे बचे खे दड़का न ॾीहां धमकियूं न ॾीहां हकलूं न ॾीहां छिड़बूं न ॾीहां पैसा न ॾीहां त न ॾीहां पर ॾिसी हां त नालो मिठे मोहम्मद करीम जो वरितो अथसि मुंहिंजे नाले जी लॼ पई हां मुंहिंजे नाले जो अदब करी हां त अॼु मां तोखे पुलसरात खां पार पुॼायां हबीबे करीम जा उम्मती आओ इमाम आली मकाम जो सोटरा हजरत मुस्लिम कूफे जे शहर में आ सुबह जो गॾु हा मंझंदि जो गॾु हा वाह वाह करण वारा बेअत करण वारा यज़ीद खे ख़बर पई त इमाम मुस्लिम जी बेअत थी वई आहे उन पंहिंजे ख़तरनाक इब्न ज़ियाद गवर्नर खे मोकिलियो कंहिं बि तरीक़े ते कंट्रोल करे माण्हुनि जे ज़बान तां इमाम हुसैन जो नालो घटि रहा है जागो था थकिजी पिया आहियो बुख लॻी अथव नेराना त न आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह हा खाई आया हो त पोइ वेही ॿुधो असां तव्हां में अमल कोन्हे असीं तव्हीं त कसूर वारा आहियूं पर बगदाद जे शहर में हिकिड़ो सैयद आलिम हो वाइज़ पियो करे तकरीर पियो करे विची निमाज़ खां पोइ शुरू थियो आहे सिज लहे पियो अञा तकरीर जो मौज़ू पूरो न थियो आहे त सिज ॾे निहारे चथो ला तग़रिबी या शम्स हत्ता यंतही मदही ले आलिल मुस्तफ़ा वल नजलिही ओ सिज अञा मूं तकरीर पूरी न कई आहे जीअं बाबे अलीअ जे लाइ बीठो अॼु मुंहिंजे लाइ बि बीह त मां तकरीर पूरी कयां न लह ला तग़रिबी सीरत हलबी खोले ॾिसो मदीने पाक मूं किताब आंदो आहे लिखे थो जेसीं ताईं मुस्तफ़ा जे बचड़े वाइज़ पे कयो सिज बीठो हो सते लहण वारो 60 7 4 8 4 9.5 4 9 4 10 4 11 4 माण्हुनि जो किबला माल मरी विया बचड़ा परेशान आहिनि हथ मथे खणे त सिज टुबी हई आहे चई सांझी पढ़ो त सुम्हाणे जो टाइम थिए निमाज़ पढ़ी बस कनि त तारा निकिता सुम्हाणे बीठी आहे असां तव्हां में अमल हुजे त का वॾी ॻाल्हि थोरी आहे रब साॻियो आहे मिठो मोहम्मद साॻियो आहे क़ुरान करीम बि साॻियो हज़रत इमाम मुस्लिम साईं ॾिठो ॾाढा भला आहिनि पर जिन यज़ीदी ठकाया दड़काया धमकियूं आयूं तो हे बेअफ़ा भॼण लॻा
मुस्लिम के संस बचन के छॾण लगा, बेवफाई जो इज़हार करण लगा। हलंदे हलंदे सुबह जो थी त का पहर ई कान रही आ। सैयद बेटा ही लिक लफ़्ज़ में ॻाल्हि कई, फरमाए थो धारा ई धारा मिट मुईअ जा न थिया, मदी ॾेरनि मन में मां खिलियो खी कारियां, सुबुह थी सारियां त उठ न ओता कुन में। पहिरीं कान पुट साईं जे पुटनि जा नाला छा हाबा? हज़रत मुस्लिम जे पुटनि जा नाला। हिक जो नालो इब्राहिम छा बा, ॿिए जो नालो मुहम्मद, ॿई पचड़ा गॾु। पुट हलो तव्हांखे कंहिं जाइ ते हसी को कयां, पोइ मुंहिंजो मुक़दर ॼाणे आयो आहे अल्लाह ताला जे ज़ात बरकाते प्यारे। ॿिन्ही बचन खे कादी शुरेह जे घर में सॼो आहे, पाण आयो आहे हानी जे घर में अची महिमान थियो आहे। हानी उहो प्यारो आहे जंहिंजी अॼु बि कूफे में हज़रत इमाम मुस्लिम जे रोज़े जे भर में मज़ार ठही पई आहे। मथनि खां इमाम मुस्लिम आहे त पेरनि खां हानी आहे। रब जे ज़ात कुदरती निज़ाम रखे छॾियो हानी। हिते बि मुहम्मदी वतन सां गॾु आई त क़बर में बि उन्हनि सां गॾु हुजजा। और इब्लिस याद ऐलान कराया, काॾे विया काॾे विया काॾे विया। उहे जेके चमचागिरी करण वारा, ख़तनि लिखण वारा, नारा हणण वारा, बाज़ार सॾाइण वारा पहर न रही। काॾे विया? हिकिड़ी चुगली हई साईं, हानीअ जे घर में इमाम मुस्लिम रहियो पियो आहे। इमाम मुस्लिम साईं उते अची को आहे। चए पोइ हानीअ खे घुरायो। हानी आयो, ॾाढा शरबत कबाब खाधा पीता गवर्नर खाराया। चई यार मां तो वटि मानी खाइण थो चाहियां। कंहिंखे चई हज़रत हानीअ खे, कंहिंखे चई, कंहिं चयो गवर्नर, कंहिं चयो ॾाढा त ॻाल्हायो, मां तो वटि मानी खाइण थो चाहियां। चई भली आहे। हज़रत इमाम मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन गवर्नर जे अचण जी ख़बर ॿुधी आहे। हानीअ चयो क़िबला मुंहिंजे घर अॼु अचे थो पियो, भली ॻाल्हि आहे, तव्हां दरवाज़े जे कुंड खां बीही रहो, तलवार तिखी थो ॾियांव। जीअं जो गवर्नर अंदरि अचे त तलवार जो वार करे क़तल करे छॾियोसि। न यज़ीदी कुतो हूंदो न तो मुहम्मदी बच्चे खे ईज़ाईंदो। वाह रे वाह हानी तुंहिंजी मोहबत। साईं चयो तोखे तकलीफ़ ईंदी। साईं फरमाए थो मोहब्बत जे मैदान में कुॾी पकाहे, छॾ तूं सां गौसर जो लाहूती लाहे, इश्क न गाहे थी ख़बर खाधन खे पवे। पर मोहब्बत जे मैदान में सिर जो सांग न कर, लाहे सिर लतीफ़ चए अॻियां दोस्त धर, आए इश्क नाग अतर थी ख़बर खाधन खे पवे। सला करो सल्ले अला हबीबना, वॾो आवाज़ करो सल्ले अला ये ना सल्ले अला मोहम्मद, वॾो आवाज़ सल्ले अला नबीना। हज़रत हानी असांजे जीअ जो जानी, जीअ जो जाते मालिक जी थी मेहरबानी, जवान आहे लासानी। ॿुधी वरी ॻाल्हाई नथो, जवान आहे। तलवार मुस्लिम साईं खे हथ में थो ॾे। साईं मां हर ॻाल्हि जो ज़िम्मेदार आहियां, भली दुश्मन मरे। गवर्नर आयो, दरवाज़ो खुलियो पियो आहे। हज़रत मुस्लिम साईं अंदरां बीठो आहे। गवर्नर अंदरि आयो, हानी ॿुधायो कुझु कोन थियो। मुस्लिम साईं माठ करे वेठो। गवर्नर चांहि पाणी पी वियो। हानी चयो क़िबला ही छा कई? ज़िमू त मुंहिंजो, ॿार त मूं ते हा। साईं फरमाइनि था त ॿ ॻाल्हियूं हुयूं। हिकु इहो इहा ॻाल्हि हुई त मां मुहम्मदी बच्चो हा, धोखो न कयां। छा न कयां? ॾाढा ॻाल्हाए। नंबर ॿियो, तलवार खणण जो इरादो कयुमि त तक़दीर सॼो त मुस्लिम शहादत तुंहिंजो राज आहे, इहो किथां सही थींदो?
माछ करे वेही रस हलंदे हलंदे गवर्नर ॿाहिरि निकिरी वियो आहे ख़बर पई त मुस्लिम अंदरि वेठो आहे हाणे सख़्ती थो करे फौजी घेरा अचो आहे इमाम मुस्लिम साईं खे ॿधण जे लाइ तयारु थिया हज़रत हानी पंहिंजे सिर ते वसाई आहे मुस्लिम साईं खे ॿाहिरि कढी थो छॾे खेसि वठी विया आहिनि कूफे जे गवर्नर हाउस में हानीअ खे तलवार सां टुकड़ा था कनि ज़रा ज़रा था कनि अल्लाह जे प्यारे जे रत रत जे थोरे मां मुंहिंजे मिठे मुहबत जा आवाज़ निकिरी रहा रहियो मसलो मुस्लिम साईं जो शहर में हले जेॾे पियो वञे तेॾा फौज जेॾे वञे तेॾे पुलिस जेॾे वञे कर्फ्यू जी हालत लॻी पई आहे उन लॻी हिकु दर खे खड़काई अंदरां हिकिड़ी कुरारी निकिरी आई आहे बा केरु आहीं अमा मां मुस्लिम आहियां अकील जो फर्ज़ंद आहियां नबी पाक जो प्यारो आहियां हबीबन करीमन जे खानदान जो चमकण वारो तारो आहियां तुंहिंजे घर पाणीअ लाइ आयो आहियां अब्बा अंदरि हल अंदरि वठी आई आहे पाणी तारे थी आराम कराए थी अल्लाह जी कुदरत भलनि जे पुठियां बुरा निकिरी पवंदा हल उन औरत जो पुट ने भाॻो आहे यज़ीदी लश्कर जो सिपाही आहे अंदरि आयो इमाम साहिब खे ॾिसी वठी भॻो वरी वॾो लश्कर वठी आयो आहे घेरा थी वियो आहे हज़रत मुस्लिम मुक़ाबिलो शुरू करे ॾिनो हिकिड़ो ॼणो हो साहबा जवाब ॾियो जंग फर्ज़ न ही हिके ते शरीयत मोकल ॾिनी आहे त तूं हरू भरू पाण खे तकलीफ़ में न विझ पर मुहबत जो मैदान मुड़े ई नथो तीरनि ते तीर नेज़नि ते नेज़ा दुश्मन ने ॾिठो त मुस्लिम ईअं वठ न ॾींदो चयोसीं वेढ़ न कर सुलह था कयूं कयो गवर्नर ॾे हलो गवर्नर वटि आयो गवर्नर सख्ता किन्नू तबियत जो आहे वॾो ज़ालिम आहे बेदीन शराबी कुतो कमीनो आहे इमाम साईं खे चए थो या मौत क़बूल कर या बेअत क़बूल कर अल्लाह जे प्यारे फरमायो त गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते तू डिजारी थो मूंखे गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते अरे खुदा से डरने वाले मौत की परवाह नहीं करते शहादत कबूल आ मथे जगह ते चारे मुस्लिम साईं खे शहीद करे ये कुंदरियूं ॾिसंदा कुंदरियूं अड़ियां ॻाल्हायो इन जे मुंह में हीअं तिखी चुंब हूंदी आहे अहिड़ी हिकिड़ी कुंदरी खणी ऐं उन ज़ालिम इमाम साईं जो सिरो बालक उन में फासायो ज़ोर ॾिनई त हेठि लही वियो धड़ खे जॻह जे मथां हेठि थो छिलाए जन खे मुस्तफ़ा कुल्हनि ते खणी जिन खे महबूब प्यार ॾे उन्हनि ते एॾो ज़ुल्म थी रहियो आहे हे कमज़ोरी न आहे मजबूरी न आहे छा आहे मां अॻिते अर्ज़ु कंदुसि हबीब जा उम्मती जो मुस्लिम साईं शहीद थी वियो आहे बचड़ा जेके काज़ी जे घर में सुता पिया हुआ काज़ी शुरह जे घर में हा उन्हनि खे काज़ी साहब जॻायो पुट उथो तव्हांजो बाबो शहीद थी वियो आहे तीअं बाबो उस में आया छां में आहे की मूंखे ख़बर कान्हे का ॿिन्ही बचड़नि जे अखियुनि मां लुड़क वही पिया सखिणूं अखियुनि मां पाणी वहे त मन न आहे इमाम जे मुहब्बत में रो भली रो पर धक न हण इतरारी ज़ाहिर न कर चंपा न हण आंखों पे इख्तियार है अच्छा न रोएंगे पर कल्ब ज़ार ज़ार तो बे इख्तियार है के अखियुनि ते बि कंट्रोल कंदा हल इमाम मुस्लिम साईं जा बचड़ा परेशान हाल काली साहब चयो साईं मां छा कयां चऊं काई सो तो ते मयार न आहे भला असीं तोखे का मयार नथा ॾियूं असांखे छॾ त असीं सफ़र कयूं अॻिते जो हालात बदिली पिया आहिनि गिरफ़्तार थी पिया आहिनि दारोगो जेल जो नालो मशकूर आहे उन मशकूर जे जेल में आया आहिनि मशकूर बि मुहबत वारो हो राति जो टाइम आहे ॿिन्ही बचनि खे घुराए चयो त मुंहिंजे मुहम्मद हबीब जा प्यारो मां तव्हांखे कीअं सज़ा ॾींदुसि मां राति दर जेल जा खोलियां थो तव्हां मिस्र हलिया वञो कादशाह हलिया वञो ॿिए कंहिं शहर ॾे वञो उतां ई तव्हां मदीने आसानी सां पुॼी वेंदो हिते ज़ालिम तव्हांखे न छॾींदा वरी हलिया त सही
पर लिखा जो ही मुकद्दर में वही कभी टल नहीं सकता। अरे खुदा पर जोर किसका भी तो हरगिज चल नहीं सकता। हलिया पंधु कयूं, पेर मुबारक उघारा हा, पेरनि में कंडा बि ॾाढा लॻा हा। हलंदे हलंदे जॾहिं बाख फुटण जो टाइम जो थियो आहे, निहारीनि था त जेको शहर आहे उहो ई आहे जितां हलियासीं उते बीठा। नहर जे किनारे ते हिकिड़ो वण हो, जूं टारियूं ज़मीन ते हुयूं, हे टारनि खे परे करे अंदरि सुम्ही रहिया। फजर जी बांग अचण वारी थी आहे। हिकु अमीर जी बांधी आहे, कनि थियो त घर वारी आहे, पाणी भरण जी लाइ आई आहे। अचे जो निहारे त सिज त ओभर खां भरंदो आहे, हिन वण में नूर छाजो आहे। उहे टारियूं परे करे त सुभान अल्लाह बि मुहम्मदी गुल सता पिया आहिनि। अल्लाह अकबर या रसूल मिठो पाणी खवानो सलाम मुझे हबीब वगैरह सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला नबीना। हजरत इमाम मुस्लिम जा बचड़ा उन्हें वण जी अंदर हा। औरत पूछे थी केर आयो? वो बोले हम हैं टुकड़े हजरत मुस्लिम के सीने के, यतीमा बेकसो तन्हा मुसाफिर हैं मदीने के। है अखिन मां लुढ़क वही आया। औरत खां दिला भरण विसरी आ। पुट मां दिला पोथी भरियां तव्हांखे खणी हलां। ॿिन्ही खे बाहुनि ते खणे थी पई, घर में अचे विहारे थी पई, दरवाज़ो बंदि करे वरी दिला भरण आई आहे। दिला भरे थी पई, ख़ुशि में मापे न थी पई। अॼु रब जा थोरा चान असांजे घर में मुहम्मदी महिमान आया। मूं अवे सवेर अर्ज़ कयो त भल जे पुठियां बुरा, हीअ त वीचारी नेक आहे पर मुड़ुस को निभागो आहे, बेदीन आहे। उहो जो घर में आयो थक सां कंदो आयो। पुछे कारे वे मुस्लिम जा पुट बि ॻोल्हण पर कोन लथा। छो थे ॻोल्हई? कहिड़ी ज़रूरत हुई? की ज़रूरत बि कान हुई। उन्हनि ॿिन्ही खे शहीद करे यज़ीदी गवर्नर खे पुॼाए बि वॾा इनाम मिलंदा। छा मिलंदा? पैसा। छा मिलंदा? पीर ईसा, पीर मूसा, बड़ा पीर पैसा चवंदा आहियो न, पैसा मिलंदा। भिट धणी फरमायो समय तो फिर पसी थी खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया। ईमान विञायो, अक़ीदो विञायो। हिन निभागे ॿिन्ही बचड़नि खे ॾिठो आहे। मथे वारनि खां पाकनि खां वठी गिलियो आहे, ज़मीन ते आंदो आहे, वरी ॿाहिरि कढण जी कई आहे। माई वेझो थी अचे तलवार हणी माई खे केरा विधई, पुट वेझो उनखे ज़ख़्मी करे विधई। छितो कुतो थींदो आहे ऐं दुनिया ते मस्त थी पियो आहे। नबी पाक जे बचनि जी लज कान रहस। ॿिन्ही खे नहर ते वठी आयो। अवल कहिड़ो वींदो? हेॾो निहारियो, ॻाल्हाइण छॾियो बसि। अवल केरु वींदो? नंढड़े चयो मूं ते महिरबानी कर, अवल मूंखे शहीद कर त मां वॾे भाउ जो खून न ॾिसां। मूं कॾहिं लाश कोन ॾिठा आहिनि, कंहिंखे फत कंदे कोन ॾिठो आहे, कंहिंजे मथां रतनि जा घाव न ॾिठा आहिनि। एतिरी फुर्सत ॾे जो मां अव्वल कुर्बान थियां, पोइ मुंहिंजो भाउ भली कुर्बान थिए। वॾे चयो तो न ॾिठा त मूं किथे ॾिठा आहिनि? भला वुज़ू करे वटि ॿई भाउ नफ़ल पढ़ूं, सजदे में हुयूं। दुश्मन मथां तलवार रहाए त ॿई गॾु कुर्बान थी रब ॾे हलिया हलूं। तव्हांखे बि सजदे जी ख़बर आहे? मशहूर जी पियो, तव्हांखे बि ख़बर आहे? बोले कि ये शेवा है मशहूर हमारा, सर देना इबादत में है दस्तूर हमारा। जमंदा बि सजदे में आहियूं, कुसंदा बि सजदे में आहियूं, ईंदा बि सजदे में आहियूं, वींदा बि सजदे में आहियूं। यादि रखो सुन्नियो, हजरत इमाम अली मकाम जे प्यारनि, हजरत मुस्लिम जे बचन सजदे में सिर ॾिनो आहे। छा में? ही शहीद थिया।
बाबो शहीद थियो हजरत हुसैन मके पाखा निकरी चुको आहे रस्ते में ख़बर पई आहे दिलबर तुंहिंजा साथी शहीद थी विया आहिनि फरमाए थो जेका सलाह संगत हुजे सभु चवण लॻा दिलबर हुसैन जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं मोटण वारा न हलंदे 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 करबला में आया किथे आया करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं छेड़ो यजीद न साम्हूं जुंबी जोड़ियाऊं हिकिड़ो चुटको मता रहियो खुटको कंहिंसां जहिड़ो कयूं जवाब ॾियो काॾियां ॻाल्हायो पाण सां पोइ हींअर बेदीन खोड़ा उन्हनि खे तूं दीनदार बना शराबनि खां शराब छॾा बदमाश खे सुठो माश नसीब करा जहिड़ो यजीद न साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो मैदान में आया पता त सही और अॻियां अल्लाह ताला जे ज़ात बरकत बांधो यज़ीदी लश्कर अची वियो आहे उन्हनि जो अॻवान हुर्रा बाही कबीले जो आहे उहो इमाम साईं सां मिलियो आहे अदब सां पेश आयो आहे हज़रत इमाम आली मक़ाम क़सूर क़िबला तव्हां पासे ते मंज़िल कयो मां हलियो थो वञा मंज़िल छा रब जी ज़ात हुसैन हिते शहीद थियणो आहे सॼी राति हलिया सफ़र थियो खैर सां जॾहिं फजर पई थिए निहारीनि था त जितां हलिया उते बीठा इमाम साईं फरमायो दुश्मन यहाँ पे खून हमारा बहाएंगे जिंदा यहाँ से हट के कभी हम न जाएंगे आले नबी का होगा इसी जा पे खात्मा और लाश कत्ल गाह से हम सब के लाएंगे ललकार थी ॿियो लश्कर आयो टियों आयो चौथों आयो ही हा 82 ॼणा ऐं यज़ीदी घणा हा 32,000 घणा बा कन लिखियो 30 कन लिखियो 40 है हुसैन मञी थो या न साईं फरमाइनि था मञा हा त मदीनो छो छॾिया हा मञा हा त मको छो छॾिया हा मञा हा त सफ़र छो कया हा मञा हा त घर छो छॾिया हा सालियूं पैदा नथो थिए जो हक़ ना हक़ जी बेअत करे सच कूड़ जी बेअत करे हुसैन यज़ीद जी बेअत करे महबूब जे दीन जो परवानो मुहम्मदी दीन जे दुश्मन जी बेअत न कंदो न कंदो न कंदो इमाम पानी बंद कयो जादो छा बंद कयो है पानी छा बंद थियो करबला में खीर आई सा सच्ची गाल छा बंद थियो खटूं जूं उठंदे खटूं खणी विया सुल्फियूं सिधियूं जूं वान जे पुराणियूं नोरियूं गॾु खणी विया सरासर ज़ुल्म सरासर कहरा होते कुरानी कुराना फैजाना इरफाना हुसैन जो नानो मिठो मोहम्मद मेहरबाना हुसैन ते राज़ी रहमाना उथंदे वेहंदे जेड़े कन्ने ते यासीन वल कुरानिल हकीम कुरानी कुरान सुभान अल्लाह यजीदियो पानी बंद कयो हा साईं 7 8 9 छा बंद हो खाधो तो हो ही कोन रात जो इबादत ॾींहं जो रोज़ा ॾींहं जी रात ख़ैर दी पई इमाम सुबह जो उथियो अहल बेतो जी क़िबला साथी आओ जी साईं अचो त रात वारा दीदार ॿुधायां छा दीदार हा इमाम आली मक़ाम फरमायो रात मां ख्वाब में ॾिठो आहे त करबला जे मैदान में मलाइकनि जूं कतारूं हन घोड़नि जूं हिणकारूं हन औचितो जो निहारा हेॾे निहारियो मैदान करबला में घोड़ों की हुजूम है सल्ले अलन नबी की फिजाओं में झूम है अब अच्छा थियो लाउड खे लाइट आहे लाउड थो हलियो वञे ॾिसे थो मुलो हथ ई कोन थो कढे छा जा हथ कढबा रब करे जो क़यामत ते ॾियारे अॻियां हुसैन हुजे पुठियां मुंहिंजूं तुंहिंजूं कतारूं हुजनि
वाह वाह वाह, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। महबूब करीम जा उम्मती हो, हजरत हुसैन जा ख्वाब बे निराला हो या न? राजा त गाला ख्वाब बे सही छा ॾिठी? ॾिसां तो मुंहिंजो सोनो नबी मैदान में आ, ऐं कई नबी वली गौस कुतुब हबीब खां अॻु में जेके आया उहे बि गॾु आहिनि, असहाबे किराम जा अरवाह बि गॾु आहिनि। आउच पोच तो निहारा त साईं मथे हथ खणी दुआ तो करन, अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रम व अजरा। ओ मुंहिंजा रब, मुंहिंजो दिलबर हुसैन सुबुह मैदान करबला में ईंदो, उनखे सब्र बि नसीब कजां त अजर बि अता फरमा जा। है कई मसाला पिया अचनि, ब्रेक हणंदो थो अचां, रोकींदो थो अचां ॻाल्हि खे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने तय्यब में आहिनि, गुंबद खदरा में आहिनि, इहो ज़ाहिरी तरह, वरन त हर जाइ ते हर दिल में मुस्तफ़ा आहे। दुआ थी हुसैन पाक इहो ख्वाब ॾिठो, हज़रत बीवी शहर बानो जेका अमीर उमर शादी करी हज़रत हुसैन जी, दुरूद मुझे हबीब ते अब्बा, होश रखो अब्बा, होश रखो, करबला भी हलेव, मता भचो वठा वेही रहो, पखो तो ठर करे तो मुझसे जान छड़े भजी था वजन। हेरे निहारो सल्ले अला हबीबना मुहम्मद या रब सल्ले अला नबीना सल्ले अला करीमना सल्ले अला। इमाम आली मकाम के हज़रत बीवी शहर बामस करके बिला तो त ख्वाब ॾिठो आहे, पर मुंहिंजो बि ख्वाब ॿुध। छा ॾिठो अथई? सैयद भेटाई बि ॼण मैदान में बीठो हो, समाए तू दाढ़ी रत रत्यास दंदत मोती गुल जा, 14 माह चंद्र जे पिड़ में पेशान्यास, अल्लाह नूर समावाति वल अर्द जलवो जमीनास, ककरा कर बला जा मदर थे मेड़ियास, फटन तारत फुड़ा उते अलीअ थे उघियास, पो मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे। तेरा खातूने जन्नता, चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। अबा औलाद अचे अब्बे अम्मा जो अदब करे, ये न अब्बे अम्मा जो औलाद अचे अब्बे अम्मा जो या डंडा हणी से बेगैरत पुट चबो हलाली ना है। औलाद अचे तो कंहिंजो अदब करे, पीमा जो गाला कंहिंजो, पर वहवा मुझे हबीब जी न्याणी खातूने जन्नत जब नबी जे दरबार में चे तो मुस्तफा उठी भी ही रहे, महबूब थे ऐं पंहिंजी मसनत ते खातून जन्नत खे विहारे, मथे खे चुमियूं बि ॾे, सुंघे बि। पुछनि था के भला चुमी त ॾिबी, सुंघो छा लाथा? हमें त ॿियूं औरतूं दुनिया जे मिट्टी मां ठहियूं आहिनि, मुंहिंजी खातून जन्नत जे मुश्क मां ठहियल आहे, खातून जे मथे मां जन्नत जी सुरहाण ईंदी आहे। वाह वाह खातून जन्नत। करबला जे मैदान में हजरत बीबी शहर बानो थी फरमाया त मां ख्वाब थी ॾिसां, हिकिड़ी औरत आई आहे पर्देदार हया वारी, खीमे जे बीह साम्हूं चए थी शहर बानो बुहार अथई, जागो था ॾाढा ॻाल्हा। इहो बि दौर हो, हाणे हिकिड़ी अधी वेंदी आहे, ॿी अधे वटि अधी
VCR जी नई कैसेट त कान आई थी रहियो कयो मुर्स जो मुहकारो कया हाँ सुहिणे नबी जी ज़ात बाबरकात जे प्यारे हुसैन जी घरवारी हज़रत बीबी शहरबानो ॿुधो और सां चए थी कंहिंजा बुहारा थी पुछी परदेसी बुहारा खणी कोन आया हल केरही फमैथी बेटी सन में फातिमा हूँ बिन्त शाहे मशरकैन सुबह इस मकतल में लेटेगा मेरा प्यारा हुसैन इसलिए मैं झाड़ती हूँ करबला की ये जमीन उसके जख्मों में न चुभ जाए कोई कंकर कहीं वो मामा फातिमा ज़हरा मोहम्मद करीम दीनियानी आया करबला जे मैदान में आई आया तो मैदान के बुहारो जा कख कंडा परे कया पर्दीदार यहाँ बुरको का न लाहींदस सुञाणी त सुञाण शहरबानो फरमाए थी मां निहारिया त अम्मा जे नूर जूं झलकियूं बुरके मां ॿाहिरि पियूं नज़र अचनि बिजली करबला जे मैदान में कान्हे पर सॼो मैदान झरकी रहियो आहे चमकी रहियो आहे मां बुहारो कोन ॾिनो आहे अम्मा साण पंहिंजे हथनि सां पई कंडा मेड़े पथरियूं मेड़े ऐं पंहिंजे पाक दामन में झोली में विझंदी थी वञे मौला मुंहिंजे हुसैन खे जेके पीर लिखिया अथई से त लॻंदा पर ॿिनि कंडनि खां बचाइजांसि वाह मुझे महबूब जी बचड़ी छा दिल ही छा सब्र हो इमाम अली मकाम इहो ख्वाब ॿुधो आहे पाण बि ख्वाब ॾिठो अथई जेतिरो वरी ॻाल्हि ही आहे मैदान मल्हाइणो आहे पर यादि रखो हिकिड़ो दफ़ो अञा वाइज़ कबो केरु थो वाइज़ करे हज़रत हुसैन जवाब ॾियो सुनी जवाब ॾियो केरु थो वाइज़ करे ऐं पोइ जंहिंमहिल चवंदो मुल्ला सिर खाई जा को मञे नथो को ॿुधे नथो को सुधरियो आहे रोज़ लाउड खोलियो बीठा आहिनि ए यज़ीदी टोले जा गुफ़्ता आहिनि मुहम्मदी टोले जा न आहिनि सुहिणे हुसैन फरमाया त मां वाइज़ कंदुसि क़िबला कंहिंखे यज़ीदनि खे साईं मञींदा ईंदा तस्लीम कंदा पाण फरमाइनि था त हे जेके जहन्नमी आहिनि इन्हनि में हिकिड़ो जन्नती बीठो वाह वाह निगाहे हुसैन इहे जेके दुश्मन आहिनि इन्हनि में हिकिड़ो दोस्त बीठो आहे इहे जेके परावा इन्हनि में हिकिड़ो पंहिंजो बीठो आहे इहे न मञण वारा इन्हनि में हिकिड़ो मञण वारो बीठो आहे मुंहिंजे सॾ करण जी देर आहे उन जी अचण जी देर आहे साईं हिदायत कई त हिकिड़े जवान गजगोड़ कई जे शींहं मैदान में निकिरंदो यज़ीदिया परे थियो मां वञा थो मोहम्मद मुस्तफ़ा जे बचड़े ॾे केर हो हजरत हुर्र हो बिट धनी रहमतुल्लाह अलैहि याद कंदे दुआऊं कयसि हमें तो हुर्र हली आयो माझी मर्दानू त आहियां आशिक आग जो जीअं पतंगो परवानू मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानू ही सिर सामानू घोट मथां घोरिया वाह वाह हजरत हुर्र तोखे पदीने वारे जी थी घुर अब आओ न आयो इमाम साईं फरमायो छा खपई क़िबला ॿोड़ होॾे हा शरबत होॾे हा थधा पाणी होॾे हा पघारूं वॾियूं होॾे हुयूं प्रमोशन होॾे हा सोन चांदी जा अंबार होॾे हा मूं ॾे छा खपई बस तू राजी थी तुझी जी जलम्मा खातून राजी थे तुझो नानो मिठो मोहम्मद राजी थे रब करीम राजी थे दुनिया जा भवन खपन शहीद हुसैन क़यामत ॾिहारे मिठे मुस्तफ़ा जे हथनि मां को सर वठी प्यार जाम अल्लाह या रसूल मकाम सय्यद शुहदाए करबला घबराइण वारो न हो हुर बस ॿुधी छॾ हुर मां राज़ी मुंहिंजी जी जलम मां जन्नतुल बकिया मां ॿुधाए पई तुहा बि तोसां राज़ी मदीने वारे जी तार अचे पई हो बि तोसां राज़ी नजफ मां बाबो अली ॿुधाए पियो हो बि तोसां राज़ी रब बि तोसां राज़ी चई साईं जे रब राज़ी त पोइ अवल ॾींदो ई हुर्र गाज़ी
छो यज़ीद जे तरफ़ां बबल मां आयोसि तो दिलबर जे हुसैन तरफ़ां बबल मां वञा आयो भॼी आया। अरे वाह वाह म्या वाह, हेॾियूं पघारूं हेॾा प्रमोशन, हे सभु तपेदार मां तो कमिश्नर बणिजे। छा चवंदा आहियो? हल भला पुट, हल क़ाइद पुट, उॾाम उॾाम, किथे जो किथे पियो पहुचे। हुर चरियो छो ई छा, छो भुलियो हुई? फरमाए थो साली पैदा नथो थिए। छा खपई? चई जेको खपे सो तव्हां खां मिलंदो कोन। सॼी जेका बि यज़ीदी फौज आहे हूअं तूं 5-10 जे मथां आहे, हाणे टोटल फौज जे मथां थींदे। चए थो न अञा ॿी शइ खपे। छा खपई? चए थो माण्हू घुरनि माल, सभई घुरां सुपरी, दुनिया तहीं दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, कयो न मनहाल मूंखे महबूबन जे। हुसैनी मोहब्बत जा मुद्दई हो। तवज्जो ॾियो अबा। अबा घणा कलाक थिया आहिनि? अची थिया आहिनि न। 3 खां मथे हलबो, मथे हलबो। चयो त बस कान मिलंदी मौली साहब। हाओ ज़रे था मुंहुं ॾे निहारो ज़रे वा छॾे। हा ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिको हज़रत इमाम आली मक़ाम सैयदना हुसैन जे हुर जी चई। छा चई? ॻाल्हायो छा चयई? मैदान में आयो आहे, दुश्मननि बि हमिलो वरायो आहे, हलंदे हलंदे जन हुर शहीद थो थिए, ज़मीन ते पहुतो आहे, दिलबर हुसैन मथां अचे बीठो आहे। हज़रत हुर अखियूं खोलियूं, अञा पसाहा, अखियूं खोले मथे निहारे ऐं रण जी पजा सवेल ख़ुतबे रड़ जो लफ़्ज़ मूंखे अहिड़ो ॻरो लॻो। ख़ुदा ने ख़ुतबनि खे सही कयो। या हिकिड़ो हफ़्तो रखो सभु जेके आहियो ख़ुतबनि पढ़ण वारा अचो त मां तव्हांखे दुरुस्त करे ॾियां। एॾी बेअदबी इमाम जी। इमाम रड़ियूं कंदो, इमाम साबिरनि जो सरताज आहे या न? महबूब जो प्यारो। उहे त मौत खे मुर्की सलाम कंदा आहिनि त तूं असांखे जुदाई को थोरी, तूं त मदीने वारे सां मिलाई थो। हज़रत हबीब करीम जे बचड़े इमाम हुसैन हज़रत हुर खे सीने झोलीअ ते रखियो आहे, पंहिंजे राम ते रखियो आहे, हंज में रखियो आहे। हुर हेॾा घाव, हेॾा ज़ख़्म, हेॾा तीर, हेॾा धक छाजा अथई? अर्ज़ थो करे के भला इश्क में धक लॻंदा आहिनि? लॻंदा आहिनि या न? छाजा ॻाल्हाए? तूं रुॻी सखरू इश्क रखंदो आहीं न, शल न को खंघे। पोइ अधे जी जुती मुबारक हिकिड़ी जाइ ते त कांच, ॿिए हंधि त गोॾे, 3 हंधि त पटको, 4थे हंधि। इहो तबाही जो निशान। हक़ीक़ी इश्क इहो न आहे। इन खे फिस्क चओ, ज़ुल्म चओ, गुनाह चओ। इन खे शाइरो इश्क जे रस ॻायो ई न। महबूब जे मोहब्बत वारा शेर ठाह जंहिंमें नबी राज़ी थिए। हज़रत हुर हेॾा धक, हेॾा घाव, इन जे बजाय जो ॾुखो करे, हसरत करे, हा हा करे, हज़रत हुर जे लबनि ते मुर्क अची रही आहे, तबस्सुम अची रहियो आहे, मुर्की रहियो आहे। पुछेसि त मुर्कण जी ॻाल्हि कहिड़ी आहे? जंहिंखे भला ॻोठ मरां हा, मिट माइट कुल्हा ॾियनि हा, दोस्त साथी कुल्हा ॾियनि हा, पाड़ी वारा खणनि हा, पर अॼु मुंहिंजो वक़्तु, अॼु मुंहिंजो कुल्हे कांदी, तूं हज़रत हुसैन थियो आहीं। तूं मुंहिंजो कुल्हे कांधी आहीं, तूं मूंखे खणण वारो आहीं, तूं मुंहिंजो महिरबान आहे, तूं मुंहिंजो प्यारो आहीं। साईं सॼो तो कासिम हलिया, अब्बास हलिया, अली अकबर हलिया, खणी अचे था खीमे जे भर में रखनसि। हबीबन करीम जे प्यारे फरमायो हाणे मैदान में केरु वञे? इमाम अली अकबर आयो। दुबई मां हिकिड़ो किताब आंदो आहे, मक़तलुल हुसैन, अरबी में किताब आहे, लिखण वारो शीयन जो चोटी जो आलिम आहे। उन लिखियो आहे त अहल बेत में अबू बकर नालो बि हो, उमर नालो बि हो, उस्मान नालो बि हो, पर मखसूस ॻाल्हियुनि खे महदूद टाइम जे अंदर बयान करणो आहे। हज़रत इमाम अली अकबर आयो,
जवान पुट्रा सुहारी मोहते लथिया निहारत सागी शकिल सूरत मुहाडो सोने रसूलुल्लाह जवा बख्शी है खुदा ने तुझे तौकीर मोहम्मद बातों में है रंगीन ये तकरीर मोहम्मद गेसू है कि हर जुल्फ गिरा जीरे मोहम्मद चेहरा है कि आई नए तस्वीर मोहम्मद सूरत वही सीरत वही दस्तूर वही है नक्शा वही अंदाज वही नूर वही है। अली अकबर साईं बाबे खां मोकिलायो अमर खां पुठी साइन खां साथन खां मोकिलाईंदे जन निकिरे पियो अल्लाह अल्लाह तब उन मां छा चई रहा हा जाते किधर हो ऐ अली अकबर जवाब दो बेटे जवाब दो मेरे दिल पर जवाब दो काॾे थो वञी अकबर चई मां ओॾां थो वञा जितां वञण वारो मोटियो ई न आहे मैदान में आयो 120 मियातम व इशरीन 120 यजीदी मारी घणा बा छा चवंदा आहियो तमाम पुॼी सघिजे त पुॼे न त भॼी वञिजे न चवंदा आहियो न बा हिते हिकिड़ो हिकिड़ो फर्द ईअं लश्करनि खे मुक़ाबिलो थो करे जॾहिं पाण शहीद हेठि आयो आहे इमाम आली मक़ाम मथां अची बीठो हर शहीद जी मिजाज ने हायो हजरत इमाम अली अकबर जी ज़बान ते मुर्का चपन ते मुर्का अकबर तू छो थो मुर्की के बाबा जॾहिं मां ॼाओस दुआ घुरी हम त या अल्लाह जे ॼमदे बाबे हुसैन जे हंज में हाशल कुसंदे बि हुसैन जे हंज में हुजा अवां जे हंज में वञी रहियो आहियां दुनिया खे अलविदा थी रहियो आहियां रहलत करे रहियो आहियां रब सां मिली रहिया पुट पाणी कोन पीती ओ बाबा करीम पाणीअ जी ॻणती न कर हेॾे तुंहिंजा हथ होॾे मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा जा पाणी में कोसर में हथ भरिया पिया आहिनि नबी चए थो जल्दी हली आ त तोखे पाणी प्यारण वारो तुंहिंजो ॾाढो अली आहे केरु आहे चओ चओ ॾाढा ॻाल्हि केरु असां सुन्नियुनि जो अक़ीदो छा ईमान छा असांजो अक़ीदो आहे त अली सिद्दीक अकबर के हैं प्यारे वॾी सुभान अल्लाह कोन थी अली सिद्दीक अकबर के हैं प्यारे अली फारूक आजम के दुलारे अली उस्मान की आंखों के तारे अली के हम अली बेशक हमारे कंहिंजो आहे असांजो काला कंहिंजो आहे अरे छो थो थधो थी तुंहिंजो न आहे छा चओ त असांजो आहे अली उस्मान की आंखों के तारे अली के हम अली बेशक हमारे हबीब करीम जा बचड़े इमाम अली अकबर के हजरत हुसैन खयो आहे जान पुट्रा खजण में ॾुखियाई आहे तंबण वारनि जो हुकूमत आणजो वेझो आणजो चइजे नहीं दो मता बेकरारी माण्हू तंबुनि खां ॿाहिरि अचे अल्लाह जे प्यारे भिटाई सां बयान फरमायो त कूफी करबला में पानी न प्यारी न उते अली शाह खे शहजादा सारीन निकिरियो निहारीन त मोट मुहम्मद कारणी हा हा मस हिकिड़ो टे पारो थियो आहे न त सदाईं दासीं या केसट कोन भरी हाणे भरियो त ख़बर पए सुभान अली उस्मान की आंखों के तारे अली के हम अली बेशक हमारे इमाम अली अकबर शहीद हुआ हजरत हुर शहीद हुआ हजरत कासिम इमाम हसन जो फर्जंद अर्जुमंद कंहिंजो पुट इमाम
चओ चओ ॾाढा था ॻाल्हाए। इमाम हसन जो बचड़ो आहे, उलमा लिखा त इमाम हुसैन सोने खे पंहिंजे पुटनि खां बि वधीक प्यारो हो, पंहिंजे पुटनि खां बि। जॾहिं अली अकबर पे मोकिलायो त हज़रत इमाम हुसैन साईं उनखे बि छॾियो हो, पर जॾहिं कासिम थो अचे त हज़रत इमाम हुसैन फरमाए थो, ओ मुंहिंजा दिलबर कासिम, ओ मुंहिंजा पुंधल बच्चा, मुंहिंजे दिलबर भाउ जा बच्चा, मां तोखे छॾण नथो गवारा कयां, तुंहिंजे लाइ दिलि कान थी घुरे त तोखे मोकल ॾियां, छो त तूं मुंहिंजे भाउ जो बचिड़ो आहीं, मुंहिंजा बच्चा भली हुजनि, मुंहिंजा भाइटा वेठा हुजनि। साईं चयो चाचा ठही कोन थो, मां निमक हलाल भाइटियो आहियां, निमक हराम न आहियां, तुंहिंजे कदमनि में कुर्बान थींदुसि, जे मञी त अल्हम्दुलिल्लाह, न त पंहिंजे ॿार हथां ख़त थो छोड़े कि मुंहिंजे बाबे हसन जो ख़त पढ़ी ॾिस। कॾहिं ख़त आयो अथई? चई हाणे कोन आया, जॾहिं मां ॼाओ होसि तॾहिं खां मूंखे बाबे ख़त ॾेई छॾियो हो त मुंहिंजा कासिम पुट इमाम हुसैन ते इम्तिहान ईंदो, करबला जे मैदान में कुर्बान थींदो, मां त उन जा बच्चा वञनि, तूं बीही रही, तूं बि मैदान मल्हाए, मूं बाबे हसन वटि जन्नत में पहुची वञजा। हज़रत कासिम आयो, हज़रत अब्बास पानी ते शहीद थियो, यके बाद दीगरे हलंदे हलंदे आख़िरी नंबर मुंहिंजे सुहिणे हुसैन जो आयो। कंहिंजो? ॾाढा त चओ, वात खोले त चओ, कहाँ से लाऊं मैं ऐसी ज़ुबान इमाम हुसैन, तेरी सिफात करे जो बयां इमाम हुसैन, तेरी सिफात करे जो। वाह वाह हुसैन, कहिड़ो हुसैन, कहिड़ो शान वारो हुसैन, जो सुभान अल्लाह। खुदा के लुत्फ का फैज़ नबी का मरकज़ है, वो करबला में तेरा वास्ता इमाम हुसैन, कहाँ से लाऊं मैं ज़ुबान इमाम हुसैन, तेरी सिफात करे जो बयां इमाम हुसैन, कहाँ से लाऊं मैं ज़ुबान। शहीद करबला, साताज शुहदा, तलवार खई, मथे ते बाबे अली जी सुहिणे नबी जी दस्तार, ललकार थी, हुसैनियो खपियो छा? साईं चयो खपंदासीं न, खुटंदासीं न, तव्हांखे जहन्नम में पुॼाइण जे लाइ अञा हुसैन वेठो आहे। वाह दिलेरी आहे या न? आहे या न? आहे या न? डॉक्टर इकबाल शेर मूंखे ॾाढो वणंदो आहे हिकिड़ो, हो कहिड़ो, जेतो अटकल करे कुंडन में लिकी न वेह, ये रस्म खाने का ही यो गमो अंदो दिलगिरी, अरे निकल कर खानकाहों से अदा कर रस्म शब्बीरी। सय्यदे शुहदाए करबला इमाम आली मकाम हजरत हुसैन सोने रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ाते गिरामी मोहब्बती मैदान में आयो, अहल बेत खे अलविदा करे निकितो आहे। पाणी जो मामलो हो, पुठियां सदो चक बिला पाणी केरु पियारींदो, फरमाया थो पाणी मदीने वारो पियारींदो, मां तव्हांजो पैगाम पुॼायो।